एक्साइज़ खाते हिन साल जी वॾी कार्रवाई कंदे लखें डॉलरनि जी मालियत जूं जाली दवाऊं जेके आहिनि उहे पकिड़े वरितियूं। हुन सां गॾु हिन वक़्तु एक्साइज़ खाते जो सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला साहब मौजूदु आहे। चावला साहब, ही जेका कार्रवाई थी आहे किथे थी आहे, केतिरी मालियत जी दवा? ससी टोल प्लाज़ा ते साम्हूं जेकी असांजी चेक पोस्ट आहे पोर्ट कासिम जी तरफ़, उते इहा कार्रवाई थी आहे ऐं अरबे रुपए जी मालियत जो आहे। इनखे अगरि एक्सपोर्ट में ॾिसो त 40-43 लख डॉलर जी इनजी वैल्यू आहे। अच्छा। ऐं 36 लख टैबलेट्स पकड़ियूं वयूं आहिनि जेको कंहिं बि क़िस्म जे ड्रग में यूज़ थी सघनि पियूं, चाहे उहो कोक हुजे, आइस हुजे या एज़ अ पेन किलर चइजे। ऐं इहो रजिस्टर्ड कंपनी न आहे ऐं न इहे डैप में रजिस्टर्ड आहिनि, त इन करे इहो सारो इलीगल कमु आहे। ये पाकिस्तानी कंपनियूं आहिनि या ॿाहिरियूं आहिनि के? ये क़बल वक़्तु आहे कुझु शइ, मगर इंतिहाई वक़्तु कार्रवाई हले पई। अच्छा, माण्हू बि कुझु गिरफ़्तार थिया आहिनि? 2 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, गाॾी बि आहे उन में, ऐं गोदामनि ते बि छापो मारियो वियो आहे ऐं इनशाला इन ते अञा बि अॻिते वधूं पियासीं। बिल्कुलु, तव्हां एक्साइज़ खाते सूबाई वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणो हो त हिन साल जी तमामु वॾी कार्रवाई आहे। एक्साइज़ खाते तरफ़ां लखें डॉलरनि जी मालियत जूं जाली दवाऊं जेके आहिनि उहे पकड़ियूं वियूं आहिनि। कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। वधीक जांच पिणु जेका आहे उहा जारी आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।